अम्मा ॿुध त सही। अम्मा ज़ुल्म थी वियो, कहर थी वियो। मां चवां थी जेको बि थियो मुंहिंजे रंग में भंग न विझो, मूंखे गाना ॿुधण ॾे। घड़ी खन को सुकून जी मिले थी, बस अचे ठको थी करे। अम्मा ज़ुल्म थी विया, उहो त ॿुध। छा थियो आहे? सेठ धनु के कुछ थियो आहे छा? अम्मा तोखे त बस धनु तो बि। अम्मा धनु तो बि के कुछ ना आहे थियो। मामा वलू के लाइ छा थी वियो आहे? जॾहिं तोखे ख़बर ई कान्हे त मामा वलू खे छा थी वियो आहे त मां छा ॿुधां? अम्मा मामा वलू आहे नी, उनखे टीने दॿे वारनि न धमक सां कुटियो आहे। सॼो मामा वलू सुबुतो थी वियो अथई। ऐं मामा वलू खे तूं ॾिसां थी न अम्मा, तो ख़बर ई कान थी पवे त मुंहुं काथा अथसि ऐं मोचड़ो काथा अथसि। माई मुंहिंजे ॻाल्हि सम्झ खां चढ़ियल ही, अलाए छा थी चवे। कामल चए थी त मामे वलूअ खे अलाए छा थी वियो आहे। वरी चए थी त टीन दॿे वारनि धमको हणी कुटे सटे छॾियो अथसि। अम्मा तूं सम्झी कान थी, सियाणे चयो आहे न त असी मत खसी। वेही मूंखे आराम सां ॿुधाए त थियो छा आहे। चङो मां तोखे वेही सुकून सां ॿुधायां थी। हाणे ॿुध अम्मा, मामा वलू आहे न, उन मां हवाई निकिरी वई आहे। हाणे मड़े ने उमिरि में इहे ब्रेकियूं फेल थींदियूं आहिनि, पर चङो जो हिन खां रुगो हवाई निकिरी वई आहे। अम्मा उहा हवाई न, मामा वलू आहे न, उन जा उबज़ा उबता थी विया अथसि। जेका खबी बाह अथसि न, उहा सॼे पासे थी वई अथसि, ऐं जेका साॼी बाह अथसि न, उहा खाॿे पासे हली वई अथसि, ऐं कंधो वञी क्याड़ीअ सां लॻो अथसि। हा सम्झी वियसि, व्याजी आहे, आमालनि जी सज़ा मिली अथसि। लॻे थो त उहो छा चवंदा आहिनि, फालेज उहो थी वियो अथसि। पोइ त पक ई आहे, आमालनि जी सज़ा अथसि न। इहो मिल्कियत जे लालच जो नतीजो अथसि। हई अम्मा तोखे वेचारे मामा वलूअ जो दुख कोन थो थिए? अला बाझ कंदुसि, कयांसि थी दुआ, बाक़ी आहे त पिट न पारातनि जे लाइ। हूअं बि सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। मिड़ई अबे जे सिर फासायो। ओ मिठल जी बाबा, अरे वारो कर। परीक्षा को डॉक्टर को हकीम को ॾाहो वठी आ त मूंखे लेवल में आणे। हा भले डायरेक्टर जी मर्ज़ी आहे त तूं ईअं सुठो परफॉर्म थो करी, ॿ टे ॾींहं इन हालत में हुज। अरे बाहिले डायरेक्टर खे कुम जो बिलो कर्म जो साह थो वञे। भले तुंहिंजी हवा निकिरी वई आहे, तो में हवा विझणी पवंदी, पोइ प्रेशर ठहंदो, पोइ तुंहिंजा उज़वा लेवल में ईंदा। अरे हवा में केर विझंदो बाबा? मुझे रे हवा वारो वाल त सालन का लीक लगो पिया, मुंह में त हवा बीहे ई कान थी। अलेड़ी बंदूक तुंहिंजो ठेका बाबा ले इहो बंदोबस्त थी वेंदो। अरे कॾहिं थींदो मिठल, कॾहिं थींदो, मुंहिंजो को बंदोबस्त कर यार। बाबा ले हर ॻाल्हि में जल्दी कंदो ई, पोइ ठहियल कम बि ख़राब थी वेंदो आहे। केतिरो सब्र कयां, केतिरो वेट कयां। बस सिर्फ 8 ॾींहं सब्र कर। हल 8 ॾींहं, हल 8 ॾींहं वॾार बाबा, 8 ॾींहं त थिया, परे 8 कलाक बि जेकॾहिं हिन हालत में रहियोसि न त डहीं पवंदो साईं। हिकिड़ो मिंट ऐं मोबाइल जी कथा ऐं तुंहिंजी हिकिड़ी सेल्फी कथा। अरे छा थो करी मरिया बाबल, तुंहिंजी सेल्फी थो कढां, माना फोटू थो कढां। ऐं जॾहिं मां शादी कंदुसि न, पोइ मुंहिंजा ॿार ॼमंदा, मूंखे चवंदा बाबा तो कॾहिं लंगूर ॾिठो आहे, पोइ मां हुनखे तव्हांजो फोटू ॾेखारींदुसि। हे मिठल का बाहि लॻल बाबल, इश्क जी बाहि त लॻल आहे, ॿी कहिड़ी बाहि लॻंदी? मां नड़ो ऐं पंप खणी थो अचां, तो में हवा भरियां थो, फुस फुस फुस।